नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी साइट जे इलाइक़े खुदा जी बस्ती जो रवासी पीरसन बख़्त खान पठान इलाइक़े जे बासर शख़्स जे ज़ातियुनि ऐं मौतमार धमकियुनि ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोरो एक्ट कोटड़ी पहुची वियो। बख़्त खान पठान प्रेस क्लब पहुची सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे ॿुधायो त कोटड़ी साइट जे इलाइक़े खुदा जी बस्ती जो रवासी आहियां। साइट जा बासर शख़्स मूसा खान, मलंग खान, अनवर, शेर खान पठान ऐं ॿियनि मारण जी कोशिश कई। हिन चयो त ॼाणियल माण्हू मूंखां शेज़ोर गाॾी वरिती हुई, जंहिंजा पैसा 1 साल अंदरि ॾियण जो वाइदो कयो, पर काफ़ी वक़्तु गुज़रण बावजूदि पैसा ॾियण लाइ तयारु न आहे। पैसा घुरण ते मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन चयो त अहिड़ो केस शीशन कोट जामशोरो में बि हली रहियो आहे, जंहिं सिलसिले में केस जी ॿुधणी तां वापसि अचण ते ॼाणियल जवाबदार मुंहिंजे मथां हमिलो पिणु कयो आहे, जंहिं में मौजज़ाने तौर ते बची वियुसि। हिन चयो त केतिरा ई भेरा पुलिस वटि दाहियूं आहे, पर को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। हिन वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त बासर शख़्सनि जी ज़ातियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।